अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तो पंहिंजो वफ़ा एहसान रोदनाणी तव्हां ॾिसी रहिया आहियो वफ़ा एहसान ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, इंतहाई दिल खे ॾुखो ईंदड़ ख़बर आहे। अॼु सिंध जो मशहूरु अदाकार पत्थर दुनिया ड्रामे में दरिया ख़ान जो किरदारु अदा कंदड़ मुनवर अली नून अॼु हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। तमामु ई बहितरीनु आर्टिस्ट ऐं पाट रहवासी मुनवर नून कुझु अरसो बीमार रहण बैदि अॼु राति हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे वियो आहे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाइण मुनवर अली नूनारी स्टेज ऐं टीवी जो तमामु सुठो अदाकार हुयो। तमामु ई ख़ूबसूरत ड्रामा ॾिना आहिनि। संदसि मक़सदु लाइ दुआ जी अपील कजे थी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।